नशो फ़िरोज़ ज़िले में समूरनि तालुक़नि में अॼु 4 ॾींहं बि सरकारी इदारनि खे तालीम ऐं सिहत जूं सहूलतूं मुअतल। सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस जे सरते ज़िले नशो फ़िरोज़ ऐं भरपासे शहरनि में 4 ॾींहनि जे सरकारी खातनि जा दर बंदि, ऑफिस के ताला हणी मुलाज़िम रोडनि ते निकिरी आया। एहतिजाज सबबि स्कूलनि में दरसी अमल मुकमल तौर ते मुअतल थी वियो, जॾहिं त अस्पताल में इलाज जूं सहूलतूं बि सख़्तु मुतासिर थी वियूं, जंहिं करे मरीज़ ऐं संदसि वारिस परेशान हाल रहिया आहिनि। एहतिजाजी मुलाज़िमनि कलम छॾ हड़ताल जारी रखंदे ऑफिस के तालाबंदी कयो, जो त अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे वाज़े कयो त जेकॾहिं फौरी तौर ते पघारनि में वाध, DRA ग्रुप इंश्योरेंस जी अदायगी न कई वई त एहतिजाज जो सिलसिलो वधीक सख़्तु कयो वेंदो। सिंध एम्प्लॉइज़ यूनियन जे सदर मोहम्मद परेल काके पोटो डॉक्टर अब्दुल फ़ताह राजपर, अब्दुल सत्तार पठाण ऐं ॿियनि एहतिजाजी रैली जी अॻवानी कई ऐं वाज़े रहे त सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस 23 सेप्टेम्बर खां 27 सेप्टेम्बर ताईं तालाबंदी जो ऐलान करे चुको आहे, जो त ईंदड़ वॾो धमाकेदार एहतिजाज 6 अक्टूबर ते बिलावल हाउस जे अॻियां कयो वेंदो, जिते लखे मुलाज़िमनि जी शरीक थींदा ऐं धमाधम मस्त कलंदड़ थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।